ये वट जरा कट अरे जे पानी मुखे हरण कोन दी छे ना जानी फिट ना एडिट वड वडो ने ना ई केड़ो नो दे वो गाने ना तू मुखे कड़ी कर केड़ो आ हरण पाना तू दे ना मुखे खपाड़ा तू ही ना मुखे कड़ी कड़ी आ भली कड़ी दे भली ये सही कलर नो पारा दिखार ना इने मथा पारा यो काडी कड़ा वटन बा वटन गरम नहीं बेटा गरम नहीं बाका देला गरम मुझे सपा बना सी न तेरा तो चार जला एडवा ये पाण संग अला गरम पाण जमाना छाती नो गर्मी गर्मी ये तो सदो आ हाथ अड़ी हथ बत दवा ये कितिया सोड़ो आ आई थदो पाए ये थदो सपा मुझो कदे ये थदो आ सपा आ थोड़ी दिस थदो अन ये थदो आ ये थदो आ दिस ये थदो आ ये तो थदो हुंदा पाए तो दिस ना 5000 गरम के थींदो हां ने पाए हिस्सा लगा लागतो ने गाय के 300 में तो बुधा लो केड़ो बुधा हां पाए एना में तो मिट्टी पे उडामे धोतल कोनी आ हां धोतल कोनी आ जोते मिट्टी पे उडामे नमा मिट्टी एते लगन ते फैन मिट्टी ये थदो आ सुठो कडी दे ये छोटो अरे वीआईपी जो जे पाए घुमा तो सही ये आइन बेतान में तो बिना हलो को कडी जड़ो वीआईपी जड़ो तू पाण ठाऊ कोई न जाके बेरो ठाऊ कडी दे जीन्स जो दे जीन्स जो इन सही हुआ बाबा इते फैन जे कुछ बी हुन कंपनी दे ने ओडा मत दे एकड़ो दे भलो यो घणी जो ए प्रेसो या मुंजी आ बा मुंजी अगर साचे जो हलो ई घणी जो बुदा एने कहीं सुबह तो करे पाबो या ही सुबह तो अच्छा रहत कर है ना हम हां जण वाली गल कर घणी बुधा बुधा तू चाचू बुधा बस हां तू बुधा हां आओ गरीब सपा आसाम भी गरीब किता गाची तो जो घणी वर्तला हां मैं ये रेट बुधाया पो मुख्य कनाई बुधा कनाई घणी मां तो जावा तो बस में वतला पो नहीं पो तो कूड़ थोणी पो बुधा घणी वर्तला वतला जो ना तू के वठणवा गाल कर ना बस गिंदे घणी बुधा बकर थोड़ी आ जो गिंदे घणी हां बुधा तू बुधा मां तो बुधायो तू गरीब है तो गरीब बुधाय तू बुधा तो वतल घणी मुझे वतल के तू छाड़ मैं बुधाय तो पोया तो वरी मथे जा 10,000 जो वतला पो ये तो ननी ने ना बुधा बुधायो ना ड्रेस दे बस कुछ रहत कर अब घणा दींदे तू घणा दींदे तो बुधा तने खरीद घणा तो दे मथे जा आ वठणा हां ड्रेस दे बस गाल सीधी आखिरी घणी दी दे मत हां वठ घणी तू बुधा ना एकड़ो रे खाओ न कंदे ना ना 50,000 हल भणा अचे वठ तू अचे बस दे आणी 50 वठ यो गाल घणी भी ॾींदे हां घणी भी ॾींदे तू के वठणवा गाल क्या सीधो आखिरी ॻाल्हि कर कन्हई ॿुधा कन्हई 250 महांगो आहे केड़ो जो 250 में 3 ॾे रे ना साचो दी पोइ घणी बि ॾींदा आख़िर हा आख़िर घणी बि ॾींदे भला 60 रुपया अठ बड़ा मश्करी न कर साडे वड में मां इज्जत क्या नो बस छाडे मश्करी चला सूट वठणो गर्मी लगी सी लॻो सूट वठणो है त सीधो गाल करे न आई वठणो नास्ते पैसा को नंतर न चवा ना त रखे
100 रुपया वठ भला हाणे ब्लड प्रेशर आहे तुंहिंजो ब्लड प्रेशर आहे थींदो आहे हा थींदो आहे हलो भला 80 88 ब्लड प्रेशर आहे छो थो थी छॾे ॾे नस करे कोतो ॾींहुं न न मम्मी हाणे आख़िरी 100 ॾींहुं न, ग़रीब मां- दुआ कंदो ईमान बचड़े आला भले त मां बि अहिड़ो माण्हू आहियां मूंखे केरु आहीं? असर न थींदो मरी आहियां दर्द मरी त यार असांजा दोस्तनि कंदा रहनि मरी। तूं एतिरी पकाए छो थो करी पछताई न मम्मी कोतो ॾींहुं न न वञा हा भले वरी पछताईंदे वरी सॾु न कजां हाणे पोयां हाणे पोयां सॾु न कजां मतारी ॿरो चङा रुपया सॾु करी असां खणी वञे बरोबर पंहिंजे ज़बान ते बि ईंदो आहे हा पोइ मरे बि उहो ज़बान ते मरे वञा न सॾु न कजां पोयां हा, हा। चई त ॾींहुं 100 रुपया न न तो जेब में रख चाहे ठीकु आहे अधु कॾहिं ॾे यार तुंहिंजी मर्ज़ी नाराज़ त न आई न न न ॿुधा नाराज़ हुजी त ॿुधा अरे मां न तुंहिंजी रिकॉर्डिंग में कयूं या कैमरा हा भले खैर चीज़ हल भले कर सीअं करीस छा आहे कैमरा आहे कैमरा हा चीज़ भले हलायूं तुंहिंजी रिकॉर्डिंग भले हले ठीकु आहे नाराज़ न थी न, यार न। महिरबानी मिड़ई भुगत कयो अच्छा इहो रिकॉर्डिंग था कयो